अस्सलामुअलैकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार माया फराशा। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात। ट्रंप चयो आहे त ईरान मुआहिदो कीअं ख़त्म कजे, चीन ऐं असांजी सोच हिकु जहिड़ी आहे। चीन सां केतिरा ई शानदार वापारी मुआहिदा कया आहिनि। असां केतिरा ई मसइला हल करे वरिता आहिनि जेके ॿिया माण्हू नथा करे सघनि। अमरीकी सदर वधीक चयो आहे त असां नथा चाहियूं त ईरान वटि एटमी हथियार हुजनि, चाहियूं था त हुर्मुज़ वारो सामुंडी लंघ खुलियल रहे। IMF पारां पाकिस्तान लाइ फंड सहूलियत जे 3 जाइज़े लचक ऐं इस्तेहकाम सहूलियत जे 2 जाइज़े जी रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त विच ओभर में छिकताण पाकिस्तान जी मईशत खे थोरे अरसे लाइ गैर यकीनी बणाए छॾियो आहे। इहो वाज़िन आहे त पाकिस्तान जी मईशत जी सूरतहाल कहिड़े तरफ़ वेंदी। माली साल 2026 जी शुरूआत में GDP जे वाध में तेज़ी आई। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त पाकिस्तान जो करंट अकाउंट खसारो मजमूई तौर ते बराबरि रहियो ऐं परॾेही मटासटा वारे नाणे जे ज़ख़ीरनि जी बहाली गुज़िरियल अंदाज़नि खां बहितर रही। तंगवाणी भरिसां ॻोठ शाहज़ैन खान बिजाराणीअ में नसीर शाख जी पुल तामीराती दौरान धमाके सां किरी पई। केतिराई मज़दूर दॿिजी वञण जा इतला। रेस्क्यू ऑपरेशन जारी। इलाइक़े जा समें माण्हू वाक़े वारे हंधि पहुची विया।